नाज़िम, सिंध के ॿियनि शहरनि या नसीराबाद में भी 35 ॾींहं लॉकडाउन जारी है। इन हवाले से वधिक तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ जो रिपोर्टर बशीर लगारी। जी बशीर। जी अॼु 35 ॾींहं बि पूरे सिंध के नंढनि वॾनि शहरनि वांगुरु नसीराबाद में भी मुकम्मल तौर लॉकडाउन है। पर लॉकडाउन के सबब जे करे जेको आहे शहर जा नंढा वॾा कारोबारी मरकज़ बंद पियल आहिनि, पर उहे ई कारोबारी मरकज़ खुलियल आहिनि जिन खे सिंध हुकूमत तरफ़ां इजाज़त ॾिनल आहे। राशन की ॻाल्हि कजे त सिंध हुकूमत तरफ़ां जेको आहे बेरोज़गार थियल पोरियतनि खे लॉकडाउन दौरान जेके पोरियत बेरोज़गार थिया उन्हनि जे लाइ ऐलान कयो वियो त उन्हनि खे घर घर ते राशन ॾिनो वेंदो। पर अफ़सोस जहिड़ी सूरत हाल इहा आहे त हिन वक़्त जेका आहे सिंध हुकूमत उहो राशन जेको आहे उन ग़रीब ऐं पोरियत माण्हुनि खे पहुचाइण में मुकम्मल तौर नाकाम थी वई आहे, जंहिंजे करे नसीराबाद शहर के अंदर हज़ारे पोरियत जेके मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारनि था पिया उन्हनि खे हिन वक़्त राशन न मिलियो आहे। अॼु नसीराबाद में होटल मज़दूर यूनियन ऐं उन्हनि सां गॾोगॾु ॿियनि पोरियतनि जेको आहे उन राशन जे लाइ एहतिजाजी जुलूस कढियो आहे। अचो त उन्हनि खां पुछा कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां बुख ते वेठा आहियूं। काउंसलर जेके भी मनपसंद पंहिंजे माण्हू खां जेको असांजे तक जो चेयरमैन पंहिंजे माण्हुनि खे थो खाराए। रोज़गार तमामु कोन्हनि के बच्चा नंढड़ा आहिनि, कोई अहिड़ो वसीलो न आहे जेको इस्तेमालु कयूं। असां वसा वारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे असांजो भी बंदोबस्तु कयो वञे। कुछ कोने खाइण पीअण लाइ सफ़ा मरी आऊं साईं, छा कयूं साईं, सफ़ा बेरोज़गारी आहे, लॉकडाउन लॻी पई आहे, काॾे वञूं साईं, गरीब माण्हू न राशन आहे न छा। चेयरमैन काउंसलर भी पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾियनि था। असां होटलनि वारा माण्हू न आहियूं, असां मिसकिन गरीब आहियूं, असां पोरियत आहियूं, असां वटि का बि शइ कोन्हे। तव्हां पोरियतनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त गुज़िरियल 35 ॾींहनि खां वठी जेको लॉकडाउन हुयो न लॉकडाउन सबबि जेको असांजा जेको कारोबारी मरकज़ बंदि पियल आहिनि। असां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबा कयूं त महिरबानी करे असां ग़रीब पोरियतनि जी वार करे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जंहिं जाइ ते सिंध में पोरियतनि खे राशन ॾियण जूं ॻाल्हियूं थो करे, इन जाइ ते ही जेके हक़ीक़ी पोरियत आहिनि जेके होटल ते ॾियाड़ीअ ते कमु करे पंहिंजे गुज़र सफ़र कंदा आहिनि उन्हनि जे लाइ को राशन जो बंदोबस्तु करे। जी।